लाड़काणी जे अंदर जलसो रखियो आहे वयो 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। लाड़काणी जे अंदर डुकयो राशिद मिठे आजी उते खे सब चओ इंशाअल्लाह हलबो इंशाअल्लाह हलबो माशाअल्लाह। सॾु कयो राशिद मिठे आजी तंहिंखे सभु चओ हुकुम तंहिंजे मञो जे को मिठे क़ाइद कयो। लाड़काणी जे अंदर जलसो रखियो वियो आहे लाड़काणी जे अंदर जलसो रखियो आहे वयो 30 नवंबर ते प्यारा सभु अची उते गॾु थियो। लाड़काणी जे अंदर कॉन्फ्रेंस रखल ख़ालिद मिठे जे याद में कॉन्फ्रेंस रखल ख़ालिद मिठे जे याद में जो बहादुर शेर लीडर जो बहादुर शेर लीडर जो बहादुर शेर लीडर सिंध जो बेशक हुयो। लाड़काणी जे अंदर जलसो रखियो आहे वयो 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। लाड़काणी जे अंदर आबुदो काइद फजल रहमान भी तेड़े अदा आबुदो काइद फजल रहमान भी तेड़े अदा शान शौकत सां करण हा शान शौकत सां करण शिरकत सजण पहुचे पयो शान शौकत सां करण शिरकत सजण पहुचे पयो। लाड़काणी जे अंदर जलसो रखियो आहे वयो 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। लाड़काणी जे अंदर नूर मोहम्मद खास खेली भी कंदो शिरकत अदा नूर मोहम्मद खास खेली भी कंदो शिरकत अदा पंहिंजे प्यारनि खे बि आहे पंहिंजे प्यारनि खे बि आहे तंहिं हलण जे लाइ चयो पंहिंजे प्यारनि खे बि आहे तंहिं हलण जे लाइ चयो। लाड़काणी जे अंदर जलसो रखियो आहे वयो 30 नवंबर ते प्यारा 30 नवंबर ते प्यारा सब अची उते गॾु थियो। लाड़काणी जे अंदर